में मकानी चूंडुनि जे सिलसिले में JUI सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो गड़ी खैरो जो दौरो कयो। मौलाना राशिद महमूद सुमरो शीराज मस्जिद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मकानी चूंडुनि में जमायत उलमा इस्लाम वाहिद जमायत आहे जेका पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में सिंध जे 14 ज़िलनि अंदरि 3000 उम्मीदवारनि फार्म भराया आहिनि जेके पीपल्स पार्टी जो मुक़ाबलो कंदा। हुन चयो त 70 सालनि खां सिंध में हुकूमत कंदड़ जमायत पीपल्स पार्टी आहे जेका हिन वक़्त ताईं सिंध जे माण्हुनि जा मसला हल न करे सघी आहे। पीपल्स पार्टी इलेक्शन जे ख़ौफ़ खां आरोज़ तहत जमायत उलमा इस्लाम जे कारकुननि जा फार्म रद्द कराए धांधली जी शुरुआत करे छॾी आहे। हुन वधीक चयो आहे त इंशाअल्लाह बलोचिस्तान वांगुरु सिंध में बि जमायत उलमा इस्लाम मुखालफ़नि खे तारीख़ी शिकस्त ॾेई भरपूर नमूने सोभ माणींदी। उन मौक़े ते ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी, मौलाना सलीमुल्लाह ब्रोही, असदुल्लाह हैदरी, खुशहाल खान ब्रोही, अब्दुल गफ़ार भुट्टो ऐं ॿिया अॻवान मौजूद हुआ।